छोरा जेडी मन तो घर जा तो जो इन किताबन में बात फाटो फाटो पिया अरे छोरा इन किताबन जो नशो पंजे ने तुमा खमा कढ बाबा ये मेरा किताब है नीमा करीम नशो दिमाग को तो करी सका अरे छोरा पेज सामू तो गाले उछल किताब आई खोल माल माल चारे बाबा अमा सदाई मजदूर कयू असा बच्चे ने मुस्तकबिल दवा ना करे अरे छोरा मने तो या खणा लठ मने दा मने पंज माल खोल मने और पेट में 100 रुपया छोरा कम ये ट्रे में ते हां पेटन जा पाना सब्र कर 3-4 महीना अगे डॉक्टर के दवा दी सूरज जी उवा तो खणो प्यारिया ने भी अचा दो छोरा खोल बात पी दवा पी छोरा अब्बा उठ जागे उठ जागे उठ बाबा उठ छाचो न छोकरे के अदा छाचो न डड़ी अदा खबर नहीं छाचो ए या दवा प्यारण सा ही मरियो चाचा ये तो दवा 1.5 साल थियो है एक्सपायर थी भैया मुझे खार्ज एक्सपायर हाँ चाचा ही मुछा कयो मु पांजे बच्चे के पांजे हथन से मारे छो चाचा तालीम न पढ़ण जा ये तो नुकसान है जेकॾहिं तव्हां पढ़ियल हुजो हा तो पंहिंजे बच्चे के पंहिंजे हथन सां न मारियो हा चाचा पंहिंजे हथन सां न मारियो हा अदा नचो अदा न बस मु वडो गुनाह कयो है पंजो बच्चो पांजे हथन से मारियो है मु पांजे बच्चो पांजे हथन से उठ बुटा चाचा बस हाणे रब जी रज़ा ते राज़ी रहो बस जेको थियणो हो थी वियो खुदा जे वास्ते हे मुंहिंजा हथ अथव पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियो पंहिंजे बच्चनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां मालामाल करियो खुदारा तव्हां पंहिंजे मासूम गुलनि जहिड़े बच्चनि खे बजाए तालीम जे माल चारायो था गाह करायो था घर जा कमकार करायो था जेकॾहिं ख़ुदा तव्हांखे अहिड़ी दौलत सां न नवाज़े हा तॾहिं बि गाॾो हले हा जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा अहिड़ी दौलत सां नवाज़े हा हिननि बच्चनि जी जो मुस्तक़बिल ख़राबु न करियो हिननि खे तालीम जे ज़ेवर सां मालामाल करियो तव्हां ॾिसंदा त उहे क़ौमूं आबाद आहिनि उहे क़ौमूं तरक़ी याफ़्ता आहिनि जिन वटि तालीम आहे असां तालीम खां सवाइ अंधा आहियूं जाहिल आहियूं असां तालीम खां सवाइ सिर्फ़ु रुलूं था माल चालियूं था ऐं पंहिंजो नुक़सानु करियूं पिया चाचा तालीम सिर्फ़ु नौकिरी जो नालो न आहे तालीम सिर्फ़ु रोज़गार जो नालो न आहे तालीम हिकु अहिड़ी रोशनी आहे जंहिंसां माण्हू दुनिया खे रोशन करे सघे थो चाचा हे हथ थो ख़ुदा जे वास्ते अॼु खां पोइ तव्हांजा जेको बि औलाद आहे तव्हां इहो पंहिंजे ॻोठ में दर्स ॾियो त महिरबानी करे पंहिंजी नियाणियुनि खे पंहिंजे छोकिरनि खे तालीम जे ज़ेवर सां मालामाल करियो हे छोकिरा हे नियाणियूं अॼु इहे बेनज़ीर थी सघनि थियूं इहे शेख हसीना वाजिद थी सघनि थियूं सिर्फ़ु तव्हां जहिड़े माइटनि हिननि खे तालीम जे ज़ेवर खां महरूम करे हिननि जो नुक़सानु न थियो आहे ख़ुदा जे वास्ते चाचा मूंखे माफ़ कर मूंखां वाक़ई ॾोह थियो आहे ऐं अॼु जी खां अव्हां सां वाइदो थो करियां पंहिंजा बच्चा पढ़ाईंदुसि पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदुसि मूंखे माफ़ कर था माफ़ कर